सरकार जो गैर कानूनी तौर अडियल इमारतुनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियण जो फ़ैसिलो तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो आहे त जेकॾहिं पंजाब में इमारतुनि जी रेगुलराइज़ेशन थी सघे थी त पोइ सिंध में छो न गैर कानूनी इमारतुनि खे ड्राइण खां रोकण लाइ ऑर्डिनेंस तयारु कयो आहे। उमेद आहे त सिंध जो गवर्नर मंज़ूरी ॾींदो। ऑर्डिनेंस खे असेंबली मां बि पास करायो वेंदो। कराची में ॿीहर टारगेट किलिंग शुरू। गुलिस्तानी जोड़ ब्लॉक 13 में हथियार बदन फायरिंग करे सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी के कत्ल करे छॾियो। इरफान अली महर सुबुह सवेरे ॿारनि खे कार में स्कूल छॾण वञी रहियो हो त मोटरसाइकिल ते सवार ॿिनि हथियार बदन खेसि निशानो बणायो। एडिशनल आईजी कराची इमरान याकूब जो चवणु आहे त सीसीटीवी में प्लान वाक़ियो लॻी रहियो आहे। क़त्ल स्ट्रीट क्राइम जी वारदात नथी लॻे। हमलो कंदड़नि पूरी कोशिश कई त टारगेट हासिल कनि। कैमरान जी फॉरेंसिक कई वेंदी। वकीलनि जी मुशावरत सां जांच कमेटी जोड़ी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इरफान अली महर जी टारगेट किलिंग जो नोटिस वरितो। घुरायल हंगामी इजलास में पुलिस के कातिल हर सूरत में पकड़ण जी हिदायत। मुराद अली शाह चयो त खेसि वकील इरफान महर जा कातिल हर सूरत में घुरिजनि। हू चाहे थो त शहरी बिना ख़ौफ़ जे शहर में घुमनि। वॾे वज़ीर पारां कराची पुलिस खे शहर में अमन अमान बरक़रार रखण लाइ हर मुमकिन क़दम खणण जी हिदायत। कराची में एडवोकेट इरफान अली महर जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट। सिंध बार काउंसिल पारां सुभाणे सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। सियासी अॻवाननि ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां एडवोकेट इरफान अली महर जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत। जवाबदारनि जी बिना देर गिरफ़्तारी जो मुतालबो। मलीर हैदराबाद, सखर, गुरजकी, शिकारपुर, कंडियारो, खैरपुरनाथन शाह ऐं गढ़ी यासीन में वकील केसनि जी पैरवी लाइ अदालतुनि में पेश न थिया। एहतिजाजी मुज़ाहिरा। पीपीएमपी नईम खल चयो आहे त इरफान महर जो क़त्ल कराची जो अमन ख़राब करण जी साज़िश आहे। जेयूएस जे सेक्रेटरी जनरल अलामा राशिद महमूद सुमरो चयो त कराची में हिकु भेरो ॿीहर टारगेट किलिंग शुरू थी वई आहे। वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह जलाल महमूद शाह मुतालबो कयो त एडवोकेट इरफान महर जी बेरहमानी क़त्ल जी हर रुख खां जांच करे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। पीटीआई एमपीए खुरमशेर ज़मा पारां इरफान महर जे क़त्ल जी मज़म्मत। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त वाक़े जी मुकमल जांच करे इरफान महर जे कातिलनि खे तुर्त वाइदो कयो वेंदो। पीपल्स पार्टी पारां मुल्क में लाॻीतो वधंदड़ महांगाई ते ॻणती जो इज़हार। IMF जे ठाहियल मिनी बजट खां अॻे महांगाई में वाध अची रही आहे। अक्टूबर में महांगाई 9.2% हुई। नवंबर में वधी 11.5 थी वई। बहरान सरकार सबब महांगाई 21 महीननि में बुलंद तरीन सतह ते आहे। हुकुमरान मुल्क खे बुख बदहाली तां धिके रहिया आहिनि। PP सेनेटर शहरी रहमान। कौमी असेंबली में मुखालिफ गुर्ज अॻवान शहबाज शहीद चयो आहे त महांगाई साल जी बुलंद तरीन सतह ताईं पहुचण ग़रीबनि लाइ क़यामत आहे। अवाम महांगाई जी बाहि में सड़ी रहियो आहे। हुकूमती बयाननि सां उहा बाहि घटि न थींदी। शेख रशीद पारां मुल्क में महांगाई जो एतिराफ़। घरू वज़ीर चयो त इन में को शक न आहे त महांगाई आहे। उन जो हल ॻोल्हणो आहे। पघारदार तबिके लाइ घणियूं ॾुखियारियूं आहिनि। ईंदड़ चूंडूं EVM ज़रिए ई थींदियूं। हर इलेक्शन खां पोइ नओं पेंडोरा बॉक्स खुली वेंदो आहे। EVM ते अपोज़िशन खे फ़ैसिलो करणो आहे त अदालत वेंदा या न। सिंध में CNG स्टेशन 2.5 महीननि लाइ बंद। 15 फरवरी ताईं गैस जी फराहमी बंद रहंदी।
स्विस सदन गैस कंपनी मौजूद तलब रसद जो फर्क वधण ऐं घरेलू वापेदारनि जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ फ़ैसिलो कयो वियो। सुई नादरनि पारां गैस जे अघनि में 150 सैकड़ो वाध जी तजवीज़ ते ओघरा अॼु ॿुधणी कंदी। ऑल पाकिस्तान सीएनजी एसोसिएशन जो चवणु आहे त बिना मुशावरत जे स्टेशन्स खे गैस फराहमी बंदि करणु दुरुस्त नाहे। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए आईंदा लाहे अमल जो ऐलान कयो वेंदो। पीपल्स पार्टी पारां तासीस ॾियारे जो जलसो पेशावर जी तारीख़ जो सभ खां वॾो जलसो करार पीपल्स पार्टी ते माण्हू जो एतमाद वधी रहियो आहे। पेशावर में पीटीआई जा जलसा बि नाकाम थिया। इलेक्शन कमीशन खे फंड्स रोकण जी धमकी ॾियणु ब्लैकमेलिंग आहे। धमकी ॾेई इलेक्शन कमीशन खे मफलूज कयो पियो वञे। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन सां गॾु आहे। सुषमा वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। दक्षिण अफ्रीका में ज़ाहिर थियल कोरोना के नए वेरिएंट ओमिक्रॉन का आवाम के कीअं बचाइजे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर की सदारत एनसीओसी जो इजलास आलमी वबा की नई किस्म का बचाव लाइ बूस्टर वैक्सीन 3 कैटेगरीज़ में लगाइण की मंजूरी। वैक्सीन कराईंदड़ माण्हुनि के मौके ते ही वैक्सीन लगाइण जो फैसलो। 50 साल का वधीक उम्र हेल्थ केयर वर्कर्स और घट मुदाफ़ाती कुवत रखंदड़ माण्हुनि के बूस्टर शॉट लगाई वेंदी। सिनेमा में सिर्फ वैक्सीन थियल माण्हुनि के वञण की इजाज़त। रेलगाड़ियों 80 सैकड़ो वैक्सीनेटेड मुसाफ़िरनि सां हलायूं वेंदियूं। एनसीओसी मूजिब वैक्सीनेशन लाइ ख़ासि मुहिम अॼु खां शुरू थी वई। वैक्सीनेशन टीमूं मुख़्तलिफ़ अवामी हंधनि ते मौजूद रहंदियूं। रियासत माल जोड़ी हूंदी आहे पर किथे नज़र न पई अचे। मुल्क में जबरी गुमशुदगियूं अहम मसलो आहे। कंहिं जो गुम थी वञण रियासत जी नाकामी ऐं इंसानियत ख़िलाफ़ संगीन ॾोह आहे। वज़ीर आज़म ऐं काबीना माण्हुनि जी ख़िदमत लाइ आहिनि। गुम थियल शख़्स जी बाज़ियाबी लाइ रियासत जो रद्द अमल अफ़सोसनाक आहे। सहाफ़ी ऐं ब्लॉगर मुदस्सिर नारो जी बाज़ियाबी केस में इस्लामाबाद हाई कोर्ट जी चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स। वफ़ाक़ी वज़ीर श्री मज़ारी चयो हुकूमत जबरी गुमशुदगियुनि वारे मामले ते कानून साज़ी कई आहे। सेनेट में जल्द उमाणी वेंदी। जैकबाबाद में N196 ते वोटनि जी ॿीहर ॻणप जी तारीख़ 7 दिसंबर मुक़रर। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूंगो ते चूंडुनि में धांधली जो इल्ज़ाम। पीपी उम्मीदवार एजाज़ जखराणी ॿीहर वोटनि जी ॻणप लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। पाकिस्तान में कोरोना के वधीक नव मरीज़ हयातियूं विञाए वेठा। एनसीओसी पारां वधीक 414 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शिरह 0.97 सैकड़ो रही। सॼे मुल्क में 896 मरीज़नि जी हालत ॻणती जो बि। ओमिक्रॉन ब्राज़ील में पहुची वियो। आलमी वबा जी नई किस्म के मुंहुं ॾियण जे लाइ अमरीका पारां हवाई अॾनि ते सख़्त उपाउ वठण जो फ़ैसिलो। अमरीका ईंदड़नि खे हिकु ॾींहुं अॻु कोरोना टेस्ट कराइणी पवंदी। बरतानिया में समूरनि बालिग़ माण्हुनि खे बूस्टर डोज़ लॻाइण जी हिदायत। रूस में हाई रिस्क मुल्कनि मां ईंदड़नि खे 2 हफ़्ता आइसोलेट थियणो पवंदो। सिहत जे आलमी इदारे समूरनि मुल्कनि खे कोरोना जी नई किस्म ख़िलाफ़ मुनासिब क़दम खणण जी हिदायत करे छॾी। WHO जे सरबराह टेड्रोस जो चवणु आहे त समूरनि मुल्कनि खे घुर्जे त उहे मुनासिब ऐं ख़तरे खे घटि कंदड़ क़दम खणनि। रुॻो सफ़री पाबंदियुनि सां ओमिक्रॉन जी पखेड़ खे नथो रोके सघिजे। गुरु बरसात टोग पराड़ियल नारी पीउ था कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल। ॻोठ रामन खान मज़ारी में मिठो चाचर ॻोठाणी लाल ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। तनी भरपासे उड़ी वबाई सूरत अख्तियार करे वरती। हिक ई घर जा 2 पाड़ा फौत। ॻोठ करीमबख्श शहर में 4 वरहनि जे अबूबकर ऐं 3 वरहनि जे उमर उड़ी वेगे दम ॾिनो। 2 ॾींहंनि अंदरि मोज़ी मर्ज़ वेगे फौत थींदड़ ॿारनि जो अंग 3 थी वियो। वधीक हिक ॿार जी हालत नाज़ुक। सुजावल जूड़े जो भरिसां अर्ज़ी बुटो मोड़ वटि ॻोठ मज़ी खान सनाणी जे रहवासियुनि जो पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। टायरनि के ॿाहिरि ट्रैफिक मुअत्तल थी वई। एहतिजाज कंदड़नि चयो त पुलिस ॻोठ ते बिना जवाब चढ़ाई करे 7 माण्हुनि खे खंभे ट्रैक्टर मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान बि खणी वई आहे। शेख बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह तरफ़ां 3 ॾींहं जो स्पोर्ट्स गाला मुनक़िद। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी फेस्टिवल जो इफ्तिताह कयो। पहिरें ॾींहुं शागिर्दियाणियुनि जी मुख़्तलिफ़ टीमुनि विच में 100 किलोमीटर जी डोड़ जो मुक़ाबिलो थियो।
सिंध मुंहिंजो ई माना टोपी अजरक पायो इहो मुंहिंजो ऐलाना सिंधु के सलाम सिंधु के सलाम सिंधु के सलाम सिंधु के सलाम। इल्म पिरायो समारोह जे सिरे है धरती टीवी जे सॾ ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो। मोर में ख़ानगी स्कूल पारां कोठल प्रोग्राम में शागिर्दनि ऐं उस्तादनि जी वॾेंग में शिरकत ॿारनि जूं सिंधी गीतनि ते झूमियूं तालीमी ऐं सकाफ़ती टेबलोस पेश।